मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी चोट चढ़ियल आहिनि। दिल ते पत्थर रखी पेट्रोल अघनि में वाध जो फ़ैसिलो कयो अथऊं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त मञूं था महांगाई खे मुंहुं ॾींदड़ ग़रीबनि वटि दवा ऐं इलाज लाइ बि पैसा न आहिनि। अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ हुकूमत माहवार 28 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने मां ख़र्च करे रही आहे। रिलीफ पैकेज तहत ग़रीब ख़ानदाननि खे माहवार 2000 रुपया ॾिना वेंदा। ख़बर नाहे त 1 जून खां पेट्रोल ॿीहर महांगो थींदो। इहो मुनासिब नाहे त कुझु ॾींहंनि में वरी पेट्रोल जा अघ वधाया वञनि। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त 40,000 खां घटि आमदनी वारनि खे माहवार 2000 रुपया वज़ीफ़ो मिलंदो। घर जी सरबराह औरत खे सुञाणप कार्ड ज़रिए रजिस्टर करण बाद वज़ीफ़ो ॾिनो वेंदो। जून महीने खां वज़ीफ़ो ॾियणु शुरू कंदासीं। वज़ीर आज़म जे रिलीफ पैकेज मां 8 करोड़ 40 लख ग़रीब तरीन माण्हू फ़ाइदो वठी सघंदा। BISP में शामिल माण्हुनि जो बि वज़ीफ़ो वधायो वेंदो। यूटिलिटी स्टोर्स ते 40 रुपया फ़ी किलो अटो विकिरो कयो वेंदो। खंडु बि 70 रुपया फ़ी किलो मुहैया कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मिफ्ताह इस्माइल चयो त जून में IMF सां स्टाफ लेवल ते मुआहिदो थी वेंदो। बोर्ड जे इजलास बाद पैसा मिलंदा। IMF खां $3 अरब मिलण जी उमेद आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध बाद रेलवेज़ जा भाड़ा वधाइण जूं तयारियूं। रेलवेज़ इख़्तियारनि हुकूमत ॾांहुं भाड़ा वधाइण जी समरी उमाणे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत जी मंज़ूरीअ बाद रेलवे जे भाड़नि में वाध जो नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। समरी में टिकट्स ऐं फ्रीट चार्जिस में 10 खां 20% वाध जी सिफ़ारिश। खंडु, गिहु, खीर, पटाटा, टमाटा, दाल चणा ऐं दाल मार्च सूधो आम बापे जी 27 शयुनि जे अघनि में वाध। शुमारियात खाते महांगाई जा हफ़्तेवार अंग अखर जारी करे छॾिया। हलंदड़ हफ़्ते महांगाई जी शरह 16.9% रिकॉर्ड। हिन हफ़्ते पटाटा 3 रुपया, टमाटा, खीर ऐं दालियूं 4-4 रुपया महांगियूं थी वयूं। LPG जे घरेलू सिलेंडर, कुकड़ जे गोश्त ऐं थूम सूधो 5 शयुनि जे अघनि में घटिताई रिकॉर्ड। नैब कानून में तरमीम जो बिल मंज़ूर थियण बाद नओं नैब चेयरमैन मुक़ररु करण जूं तयारियूं तेज़। इत्तेहादी हुकूमत नए नैब चेयरमैन जे लाइ रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ लीग, पीपल्स पार्टी ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टीज़ में नए नैब चेयरमैन जे नालनि ते सलाह मशवरा थिया। आसिफ ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात में बि रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर जे नाले ते गौर थियो हो। अपोजिशन लीडर राजा रियाज़ एतराज़ न वारियो त मक़बूल बाक़िर नओं नैब चेयरमैन हूंदो। इस्लामाबाद में PTI जे मार्च दौरान अमन अमान में रुखनो विझण जो वधीक हिकु केस दाख़िल। इमरान ख़ान, शाह महमूद कुरैशी, ज़रताज गुल, शीरी मज़ारी ऐं ॿिया केस में जवाबदार नामज़द। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त असांजे ख़िलाफ़ वधीक केसिस दाख़िल कया पिया वञनि। अहिड़ा केसिस दाख़िल थींदा रहंदा आहिनि। मुल्क में महांगाई जो हिकु तूफ़ान अची वियो आहे। ॿियो तूफ़ान अचण वारो आहे। मुल्की मसइला गंभीर थी विया आहिनि, पर हुकूमत जो सॼो ध्यानु पंहिंजा केसिस ख़तमु करण ते आहे। नंगर पार्कर जी अदालत कारूझर ते कटाई जूं कंपनीज़ ख़तमु करण जो ॿीहर हुकुम ॾेई छॾियो। कारूझर जो पथर खणण ते पाबंदी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ कंपनीज़ जूं नज़रसानी अपील्स रद्द। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त FWO ऐं कोहिनूर ॿीहर कारूझर जो क़ीमती पथर खणी रहियूं आहिनि। इन्हनि कंपनीज़ जो कटाई वारो कमु फौरी बंदि कयो वञे। SSP थरपारकर ऐं SHOs खे रोज़ानो बुनियादनि ते रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट जी पाबंदी बावजूदि कारूझर ते कटाई जो कमु जारी। तस्वीरूं ऐं वीडियोज़ वायरल थियण बावजूदि हुकूमत हरकत में न आई। कारूझर जी ॿीहर कटाई ख़िलाफ़ थरवासी रस्तनि ते निकिरी आया। नंगर पार्कर में मिस्किन चौक ते एहतिजाज। कारूझर जी कटाई ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतिजाज खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो आहे त हिक पासे कारूझर जी सूंहं तबाह कई पई वञे, ॿिए पासे कटाईअ सां मक़ामी माण्हुनि जो रोज़गार मुतासिर थी रहियो आहे।
कारूंझर की कटाई बंद करे अदालती हुकूम ते अमल यकीनी बनाइण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट तरफा कराची के इलाइक़े इब्राहिम हैदरी में 2 एकड़ ज़मीन रुगो 2 लख रुपयनि में विकिरो थियण ते हैरत जो इज़हार। जस्टिस हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स ॾींदे चयो त छा कंहिंखे रियासत जी ज़मीन भुगड़नि मुठ ते ॾेई सघिजे थी? इहो कीअं मुमकिन थी सघे थो? अरबे रुपयनि जी ज़मीन टकनि जे मुल्ह में ॾिनी वञे। को अखि जो तारो ई हूंदो जंहिं ते एॾी महिरबानी थी आहे। पहिरीं दरख़्वास्त गुज़ार जी ज़मीन साबित कयो, पोइ को हुकुम जारी कयो वेंदो। अदालत दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण या न हुजण बाबति दलील तलब करे वरिता। हुकूमत सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां गैर क़ानूनी अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जा इख्तियार वापसि वठी छॾिया। कार्रवाइनि जा इख्तियार कमिश्नर्स ऐं DCs हवाले जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि गैर क़ानूनी अदावतुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जे लाइ सुपरविजन ज़िलई डेमोलिशन ऐं सब लेवल कमिटीज़ जोड़ी वयूं आहिनि। सुपरविजन कमिटीअ जो सरबराह एडिशनल IG हूंदो। DG SBCA ऐं चेयरमैन आबाद सूदो कानून लागू कंदड़ इदारनि जा अमलदार भी कमेटी में शामिल। मलीर के इलाइक़े कज़ाफ़ी टाउन में जमात इस्लामी जो अगूणो नायब नाज़िम क़त्ल। लड़जातल हथियारबंद नज़ीर मोहम्मद के गोलियुनि जो खाज बनाए फरार। पुलिस जो चवण आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लगे थो। मक़तूल जमात इस्लामी जो अगवान UC क़ाइदाबाद जो अगूणो नायब नाज़िम हो।